नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में ऑपरेशन डिवीज़न सीपको घोटकी पारां डिवीज़न जे हेडक्वार्टर में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स जो मेड़ाको घोटकी में थियो, जंहिंमें एसोसिएशन घोटकी इरशाद बलोच, ज़ोन चेयरमैन शुजात अली घमरो, अब्दुल रूफ, दायो अख्तर खान पीताफी समेत ॿियनि पोरियतनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते मेड़ाके खे ख़िताब कंदे अॻवान चयो त घोटकी सब डिवीज़न में बिजली चोरी जी रोकथाम जे लाइ एसोसिएशन घोटकी इरशाद बलोच समेत ॿियनि पोरियतनि जूं कोशिशूं जारी है। बिजली चोरी में घटिताई आई है जॾहिं त वसूली में वाधारो आयो है। हिन चयो त गुज़िरियल केतिरनि ई महीने खां एसोसिएशन घोटकी इरशाद बलोच ऐं सीपको अमले जी कोशिशनि सां बहितर नतीजो साम्हूं आयो है, जॾहिं त कारकिरदगी खे वधीक बहितर बणाइण लाइ सीपको घोटकी जा ऑफिसर ऐं अमलो पाण पतोड़े रहिया आहिनि। इन मौके ते यूनियन अॻवान एसोसिएशन सीपको घोटकी इरशाद बलोच खे पोरियत जे जाइज़ मसइलनि बाबति आगाह कयो वियो, जंहिं बाद एसोसिएशन घोटकी पोरियत खे जाइज़ मसइलनि खे हल करण जो यकीन ॾियारियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।